अस्सलाम वालेकुम। आवाज़ पंहिंजो ज़ैन ब्लॉग तव्हां यूट्यूब चैनल ॾिसी रहिया ज़ैन सिंधी ऑफिशियल। उम्मीद थो कयां सभु जा सभु दोस्त ख़ैर ख़ैरियत आफ़ियत सां हूंदा। असां वञी रहिया आहियूं अॼु पंहिंजी ज़मीन तरफ़। उते ट्रैक्टर हले थो, ट्रैक्टर हल पटे थो। सो हलो तव्हांखे दीदार करायूं। मूंसां गॾु आहिनि इहे सभु। सो हलो। ट्रैक्टर त मोटियो थो अचे। वाह सही वाह था गुल था पटन, गुलाब जो गुल। वाड़े वाह छोकरा, वाड़े वाह छोकरा। हलो दादा, हलो हलो। मोमिन चाला कैसा अनन पुट खुशा अदा अंबन जी सीजन अचण वारी आहे हाणे। हा खैरा बाबा, खैरा बाबा। ओ बाबा हलो दादा, हलो 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 हलो। ॾिसो हल किथे पटान किथे पुगा छा थियो आहे छा न थियो। सो अचो असां गॾु ई रहिजो। दादा ॾिसो कुझु हल पटे थो पर चवे थो ड्राइवर त हल पटे ई नथो। छा चइबो पंजारी जेको शुरू न आहिनि में उहो ठप पियूं। हाणे ॾिसो छा थो चए। हलूं हा ते घोबा घोबा छा चइबो आहे घोबा। दादा ॾिसो हे बागनि जी ख़ूबसूरती। हाणे त तक़रीबन मतिलबु गर्मी अची वई न। हाणे जैतून सियारे वारा ख़तमु थी विया। हाणे वरी इन्हनि खे भाण वाण ईंदो, भाण वाण ईंदो वरी पोइ हाणे गर्मी वारा जैतून थींदा, गर्मी वारा जैतून थींदा। हाणे इन्हनि खे खाद खुराक थींदी, पोइ इन्हनि जो जेको सियारे वारो फसल थींदो न उहो बहितरीनु थींदो। अचो असां सां गॾु रहो। ॾिसूं हाणे ट्रैक्टर अचे थो। ड्राइवर साहब जी मानी असांजे हथ में रो कोन अथसि। तो हलो ॾिसूं। बारे में हल लगी कैसा हाणे वञूं था अॻिते। ट्रैक्टर बीठो आहे तो हलूं अॻिते। कहिड़े बारे में हलंदो हे अंब जा वण आहिनि, अंब गाह बीठो आहे। तो हलो अदा सिगरेट पी वेठे हाणे ड्राइवर साहब। वो हलूं अॻिते। बकरियुनि जो गाह पियो आहे अंदरि बीठो आहे। सिगरेट पियो ड्राइवर साहब। अंब तव्हांखे ॾेखारियां हिते बि हल लॻी वियो आहे। हाणे अॻिते थोरो हिकु अधु ॿारो रहंदो आहे उनखे हल लॻंदो पोइ घर में बीठा आहिनि। ॿियो कंहिं वटि जैतूननि जा बाग आहिनि, अंबनि जा बाग आहिनि, उहे कमेंट्स ज़रूरु कनि। हिकिड़ो हल कल्ह लॻो, मतिलबु कल्ह ट्रैक्टर हलियो, अॼु उन जो ॿियो ॾींहुं आहे। उहो ट्रैक्टर हले थो। कमु त करिणो आहे न। लॻी विया घणे क़दर ट्रैक्टर होॾां हले। तेल पूरो थियो वरी वञूं हाणे ट्रैक्टर तेल भरायूं। तो हलो तेल भराए अचो वरी पोइ हल लॻंदो। संगत हल तक़रीबन लॻी चुको आहे। असांखे पूरा थी विया आहियूं। ऐं सभिनी साहेड़ियुनि खे मिलड़े इल्तिजा आहे असांजे चैनल खे ॿिए सपोर्ट कयो। महिरबानी थी मिलड़े ब्लॉग सां पंहिंजे ज़ैन ब्लॉग खे ॾींदा इजाज़त। वरी कंहिं ॿिए ब्लॉग में असां गॾु हूंदासीं। तेसि ताईं अलाह